दोस्तों, दर्द विछोड़न जी कैफ़ियत कॾहिं कॾहिं इंसान खे अहिड़े जहां जी कुंड में थी उछले जितां निकिरण महिल अखियूं मुंहनि या दड़े जे आसारनि जियां बोरा बोरा थी वेंदियूं आहिनि ऐं मौत जहिड़े अलमनाक विछोड़े जे वात में आयल अनमोल इंसाननि जे प्यार खे लफ़्ज़नि जी पोशाक ॾियणु या उन प्यार खे लफ़्ज़नि जी तराज़ू में तोड़णु सही सिधी मुनाफ़िकी चइबी। पर उन प्यार खे विसारणु माण्पे जे नाव ते दाग़ आहे दोस्तो। ईअं रोलवा जी नगरी खां अखियुनि जे बंदनि खे क़ाबू करे नौजवान लेखक सागर आफ्ताब बजीर लिखे थो, हू गुलबा गुलाब जो हो, गुलब गुलाब जो हो, गुल हमेशह उहो ई छाणियो वेंदो आहे जेको ख़ुशबू ॾींदड़ हुजे। ईअं त अनेक गुल थियनि था जिन खे केर बि हथु नथो लाहे। साईं गुल मोहम्मद गश्ती गुलाब मुंहिंजो प्राइमरी दौरान उस्तादु रहियो। तॾहिं दिलि में साईं जिन जे साम्हूं अदब विचां ख़ौफ़ हूंदो हो। पर कोरोना लॉकडाउन दौरान ॻोठ में असांजे दोस्त मोहम्मद अमीन बजीर जी 4 थुणियुनि वारी दुकान ते सभु दोस्त गॾिजी कचहरी कंदा हुआसीं जिते साईं गुलाब पुणी ईंदो हो। ऐं हू बि मोहतरम साईं मुंहिंजा उस्ताद हुआ, पर कचहरी जी काइनात में हू मुंहिंजो उस्ताद हुअण सां गॾु हिकु सुठे दोस्त में तब्दील थी चुको हो। कचहरी में दिलचस्प मौज़ू ईंदा हुआ। उते ई मूंखे ख़बर पई त साईं गुल मोहम्मद जो अदब सां बि बेइंतिहा चाह हुयो। संदसि पसंदीदा लेखक मामूर यूसुफ़ानी हुयो। लॉकडाउन जे मुश्किल वक़्तु बहितरीन नमूने गुज़रण जो सबबु साईं गुलाब ई हो। जिन जे बहितरीन मौज़ुनि ते ॻाल्हियूं, भोग, मज़ाक़ ऐं हिदायतूं असां लाइ बाहिस फ़ख्र ऐं राय मिशल हुयूं। साईं शहर ईंदो हो त रोज़ानो मुलाक़ात जो शर्फ़ हासिलु पुण थींदो हो। अदब सां लगाव जे करे किताबनि जी ॾे वठि बि कंदा हुआसीं। हूं बि हिन दौर में दोस्तो अदब ज़ोक़ माण्हू आङुरियुनि ते ॻणनि जेतिरा ई मिलंदा। पर वक़्त जी बेरहमी चऊं या इनफ़रादी मजबूरी, कुझु महीना अॻु मूं ॻोठ खारड़ो सैयद जे लकनि तां लहंदड़ सिज खे अलविदा जीअं कई त साईं जिन सां बदनसीबी सां मुलाक़ात ई न थी। साईं जे विछोड़े खां हिकिड़ो ॾींहुं अॻु दोस्तनि सां कचहरी कंदे अयादत जो सोचियोसीं त सुभाणे साईं जिन जी अयादत करे तबियत मुबारक मालूम कबी। पर अफ़सोस त साईं अहिड़ी वाट जो मुसाफ़िर बणिजी चुको हो जिते हर कंहिंखे वञिणो बि ऐं को बि वापसि न अची इन राह खां अची सघियो आहे। 5 नवंबर जो बदनसीब सुबुह हो ऐं मामूल जीअं फेसबुक हलाइण लाइ डेटा ऑन करे फेसबुक जी पहिरीं पोस्ट जेका 2 मिंट अॻु में ई मामा इस्माइल जे वाल ते लॻल हुई त अॼु गुलाब जे गुल खे बेरहम मौत चिभाटे छॾियो। पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई, अखियुनि में तरी आयल लुड़क रोके उन ॻोठ ॾांहुं निकिरण जो सोचियमि जिते हिकु दोस्त, हिकु उस्ताद, कुझु पल महिमान थी तरसियल हो। पर मुंहिंजी हसास दिलि में एतिरी सत न हुई जो गुलाब जे गुल खे गुलशन खां अलॻि करण वक़्तु वञी मथे बीहजे। पोइ बि अखियुनि जे बंदि खे ॿधी निकितासीं ऐं हिकु उस्ताद, हिकु दोस्त खे आलिन अखियुनि साण पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ माओ हवाले कयोसीं। उॾामे बुलबुलियूं वेंदियूं न गुलशन में को गुल रहंदो, पखी परवाज़ थी वेंदा, हवेली में न हुल रहंदो, हवेली में न हुल रहंदो। खिलंदे यार लुढ़क लड़ी प्यालार करे, लुढ़क लड़ी प्यालार करे, तो थींदे दार खिलंदे यार
लुढ़क लड़ी प्यालार करे लुढ़क लड़ी प्यालार करे तो थींदे दार खिलंदे खिलंदे यार लुढ़क लड़ी प्यालार करे लुढ़क लड़ी प्यालार करे तो थींदे दार सुपरी लहंदो सार लुढ़क लड़ी प्यालार करे लुढ़क लड़ी प्यालार करे तो थींदे धार लुढ़क लड़ी प्यालार करे लुढ़क लड़ी प्यालार करे तो थींदे धार पानी लुढ़क लड़ी प्यालार करे तो थींदे दार खिलंदे खिलंदे